असांखे दावा था ॾियनि। असां पुरअमन तरीक़े सां जेको ही एहतजाज करायो आहे बहस कॉलोनी खां हिन वक्त हिते कराची प्रेस क्लब गवर्नर हाउस आॾो अची ही रैली वेठी आहे। असांजो सिंपली पुरअमन तरीक़े सां इहो मुतालबो आहे त जेको अरशद रांझानी जेको क़ौमी कारकुन आहे उनजो जेको कातिल आहे शाह जेको रहीम शाह जेको आहे उनखे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। गिरफ़्तार करण खां पोइ कानूनी कार्रवाई करे उनखे सज़ा ॾिनी वञे। अॼु असांजो न सिर्फ़ इहो असांजो पर सॼी इंसानियत जो मुतालबो आहे त शहीद इरशाद रांझाणीअ जे कातिल रहीम शाह ज़ालिम खे गिरफ़्तार कयो वञे। ऐं अॼु इहो तव्हां ॾिठो आहे त इहो हिकिड़ो ओलड़ो ई सिर्फ़ ओलड़ो आहे त अॼु हेतिरा माण्हू हिते प्रेस क्लब ते जमा थिया आहिनि पर सॼी सिंध त छा पर जिते बि इंसानियत आहे जेको बि इंसानियत जो अलम बरदार आहे उते उते एहतजाज कया वेंदा। ज़ुल्म मुसलसिल सिंध में वधंदो थो वञे। पहिरीं त इरशाद रांझानी खे 2 ॾींहं अवल उनखे गुम कयो वियो आहे पोइ बाद में ही ड्रामो करे उनखे कराची जे बहस कॉलोनी में उहो ज़ाहिर कयो वियो आहे। उनखे सरेआम क़त्ल कयो वियो आहे ऐं उन्हनि में एतिरी त इंसानियत कोन हुई जो हिकु इंसान बेदर्दी सां जॾहिं तड़पी रहियो हुयो त को बि उनजे वेझो न पियो अचे। सीएम ने अगर 24 घंटे पहले नोटिस लिया था, लेटर निकला था। अगर सीएम इतना बेख्तियार है कि 24 घंटे में वो एक यूसी नाजिम को गिरफ्तार नहीं करवा सकता तो फौरी तौर पे वो इस्तीफा दे दे। इरशाद रांझानी के इंसाफ ॾियण लाइ ते सभु सॼी आवाम सॼी सिंध गठी थी आहे त पुलिस हिते पंहिंजी दहशतगर्दी ॾेखारे पई, पंहिंजो ॾाढ पई ॾेखारे त माना तव्हां खां वधीक असां ॾाढा आहियूं पर असां बि इन्हनि खां वधीक ॾाढा आहियूं। इरशाद जो क़त्ल जेको आहे सिर्फ़ इरशाद जो न आहे सॼी सिंध जो क़त्ल आम थियो आहे। पुलिस जो जेको बि हलण आहे उहो हाणे असांखे अहिड़े क़िस्म जे वाक़िअनि खे मां सम्झां थी त असांजा वन तबिको स्पेशली जेके असां अदीब माण्हू आहियूं शाइर ऐं लेखक आहियूं कॾहिं बि इहो बर्दाश्त न कंदासीं। असांखे हाणे इरशाद रांझानी जा कातिल जेके आहिनि गिरफ्तार घुर्जनि था वधीक का ॿी ॻाल्हि नथी घुर्जे। पुलिस ने बार बार हमें उठाने की कोशिश की और बार बार हमारे एहतजाज में मुदाखलत कर रहे हैं बजाय इसके कि जो मुल्जिमान है उनको गिरफ्तार करने पे अपनी एनर्जी सर्व करे, बजाय के कातिलों को सजा दी जाए, बजाय के लावाहिकीन को तो क्या कहते हैं फिलफोर उनसे राब्ता करके उनको कोई दिलासा दिया जाए। इलाही ज़्यादा मुज़म्मत था कयूं इन क़त्ल जी ऐं रहीम शाह जे ख़िलाफ़ असांजा गम गुस्सा बिल्कुलु जाइज़ आहिनि। अहिड़ी बुरे तरीक़े सां अहिड़े ज़ालिमाना तरीक़े सां हिन माण्हू असांजे माण्हू खे मारियो आहे, हिकिड़े सिंधी खे मारियो आहे, हिकिड़े इंसान जो क़त्ल थियो आहे। हुन क़त्ल जी मुज़म्मत कयूं था। जेका पुलिस गर्दी आहे उहा सीधी सी दहशतगर्दी करे रही आहे, दहशतगर्द जी सरपरस्ती करे रही आहे। सरेआम ॾींहं ॾिठे जो हिकु क़ौमी कारकुन खे सिंध धरतीअ जे पुट खे गोलियुनि जो खाज बणाए वियो आहे जेको 2 कलाक तड़पंदो रहियो आहे, उनखे अस्पताल ताईं न पहुचायो वियो आहे। नाज़रीन, बहस कॉलोनी खां निकितल रैली गवर्नर हाउस आॾो इरशाद रांझानी जे खून सां इंसाफ़ लाइ धरनो आयो आहे। उन्हनि जो इहो ई मुतालबो आहे त मक़तूल जे खून सां इंसाफ़ थियणु घुरिजे। कैमरामैन गुलाम हुसैन सां गॾु रज़ा कासी, अवामी आवाज़ टीवी, कराची। विजिट करियो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.com।